ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। रिपोर्ट गुलज़ार अहमद चांडियो। शहदादकोट में दरिया बचाओ कमेटी जे सॾ ते प्रेस क्लब खां मेन चौक ताईं ज़बरदस्त रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी शहर जे मेन ते एहतजाज कयो ऐं जंहिंखे मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कंदे हमल ख़ुश्क, हाकिम मस्तोई, अलहदाज ख़ुश्क, रमीज़ तुनियो, आसिफ मक्सी, कामरेड वहाब पंद्रानी, इसाक मुगेरी, नाहिद ख्वावड़, अब्दुल रज़ाक मक्सी, इम्तियाज़ शेख, मुबीन मक्सी, ख़ालिद खान खोसो, हबीबुल्लाह जरवार, असद सोलंगी ऐं ॿियनि चयो त सिंध जो ख़ैर ख़्वाह धुरियूं ऐं वतन दोस्त अवाम दरिया जे मथां गैर क़ानूनी गैर आइनी रिथा खे कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदो। सदर जी मंज़ूरी सां उहे कैनाल कढिया पिया वञनि जेको अमल सिंधी दुश्मनी वारो आहे। सिंधु दरिया सिंध ऐं सिंधी क़ौम जे जियाप जो ज़रियो आहे। सिंध जूं ज़रे ज़मीनूं बंजर थी वेंदियूं, इंसान जानवर पखी पीअण जे पाणीअ खां महरूम थी वेंदा। उन लाइ सिंध जा माण्हू हिन ज़िंदगी ऐं मौत वारे मसइले ते गॾु थियनि, पंहिंजो सिंधु दरिया बचाइनि। हुननि चयो त सदाईं पंजाब सिंध ते वार कयो आहे ऐं सिंध जा वसीला मौदनियात गैस, कोयलो, पेट्रोल, रोज़गार ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं हाणे सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु चाहिनि था।